यार यो अधु किलो खंडरो ऐं यो पती चांहि जी। हा यार यो नंढड़नि खे बुख बि लॻी आहे। ॾिसे थो न त लॉकडाउन लॻो पियो आहे, काॾे निकिरी बि नथा सघूं। ॿियो ॾींहुं चांहि बि कोन पीती आहे ॿारनि। हा बसि 2 फारियूं ॾे बसि वधीक। पैसा यार पैसा लॉकडाउन पूरी थिए त ॾींदोसीं न, काॾे ॾींदुसि भला। ॻोठ जा माण्हू आहियूं, भॼी कोन वेंदुसि यार। हिन महिल कमु न ईंदो त पोइ कहिड़ी महिल कमु ईंदो। ग़रीब हूं आख़िर ॾींदासीं यार, अॻे पोइ ॾींदासीं। अॻ में तव्हांजा पैसा खाधा, हिन महिल मजबूरी आहे। अदा न जेको त उधर जेको त बंदि आहे, जेको त उधर जेको त माण्हू खाई आहिनि, जेको त उधर सफ़ा बंदि आहे। सिगरेट में पाकेट है। हिन सिगरेट पीअण खां त माण्हू कंहिं ग़रीब जी मदद करे त बहितर आहे। ये कुझु ॾींहुं सिगरेट न पीतोसीं त छा थी पियो? कंहिं ग़रीब जी मदद करण बि सुठी ॻाल्हि आहे। कहिड़ो ॾुखियो वक़्तु आहे, मुल्क में लॉकडाउन आहे। खुदारा कंहिं ग़रीब जी मदद कयो। अदा ही पाकेट वठ ऐं हिन पाकेट जे एवज़ हिन अदा खे सोधो ॾे। वॾी महिरबानी अदा।